हूअ सिर्फ़ हिकु आवाज़ नाहे, हू सूफ़ियाणो सुर आहे, हू वजद में विझंदड़ कैफ़ियत आहे, हू आबदा परवीन आहे। मैं दीवानी कुछ न जाना, मस्त होके गावा, दुनिया राजी करके कमले, फिर भी चैन नहीं आना, सारी खुशियां मिल जावड़ते पिछ की रह जाना। आबदा परवीन 20 फरवरी 1954 ते सिंध जी धरतीअ ते मोहब्बतनि वारे शहर लाड़काणो में हिकु अहिड़े घर में जनमु वरितो जिते मौसीक़ी सिर्फ़ शौक़ न हुई बल्कि रिवायत हुई ऐं इबादत हुई। या मोहम्मद सैयदुल कौनैन कौनैन या मोहम्मद। आबदा परवीन जो वालिद गुलाम हैदर कुरैशी मौसीक़ी जो माहिर हो, जंहिंखां हुन राग जी इब्तिदाई सिख्या वरिती ऐं बाद में उस्ताद मोहम्मद जुमन संदसि घणी रहनुमाई कई। ननपुर में ई आबदा खे आवाज़ जी तरबियत मिली, पर आवाज़ तो संदसि दिलि में 3 सालनि जी उमिरि में ई वॼण लॻो हो। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हुन जॾहिं ॻाइणु शुरू कयो त उहो सिर्फ़ राग न हो, उहो दिलनि सां ॻाल्हाइण जो अंदाज़ हो। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी तो मूंखे माना करे छो मारी तो, इहे नाज़ सजण ॾेखारी तो मूंखे माना करे छो मारी। आबदा परवीन 1970 खां दरगाहनि ते उर्स ऐं महफ़िलुनि में ॻायो, जेको आवाज़ माण्हुनि जी रूह ताईं पहुतो ऐं आबदा कवाली खे बि ॻायो। ओ सिंधड़ी दा ओ सेवण दो सभी शहबाज दमादम मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर, अली दम दे अंदर, दमादम मस्त कलंदर। आबदा परवीन केतिरनि ई सूफ़ियनि बाबा बुल्ले शाह, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सुल्तान बाहू, बाबा फरीद, शम्स तबरेज़ ऐं सज्जल सरमस समेत ॿियनि जा कलाम ॻाया आहिनि। ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है। संदसि मशहूर कलामनि में तेरे इश्क नचाया, झोली भर दे या मोहम्मद, तू झूम यार को हमने जा बजा देखा, तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना, मैं नाराय मस्ताना, हिन जन्म हुन जन्म समेत ॿिया केतिरा ई मशहूर गीत शामिल आहिनि। वो तेरे इश्क नचाया करके थई जात चीतियां में तबीबा, चीती कोने तबीबा नहीं ता मैं भर गई। आबदा परवीन 1975 में गुलाम हुसैन शेख सां शादी कई, जेको रेडियो पाकिस्तान जो सीनियर प्रोड्यूसर हो। आबदा जो आवाज़ सिर्फ़ पाकिस्तान में न पर पूरी दुनिया में ॿुधो वेंदो आहे। हू न्यूयॉर्क, लंडन, दुबई, दहली जिते बि वई, माण्हू संदसि आवाज़ में रब खे ॻोल्हींदा रहिया। चवण आहे त मौसीक़ी मुंहिंजे लाइ अल्लाह जो ज़िक्र आहे, जॾहिं मां ॻायां थी त मां इबादत कंदी आहियां। मुंहिंजे अंदरि जेको वजद आहे उहो बाबा बुल्ले शाह ऐं शाह अब्दुल लतीफ़ जे कलामनि मां ईंदो आहे। आवाज़ मुंहिंजो न आहे, रब जो आहे, मां रुॻो हिकु वसीलो आहियां। मशहूर इश्क बाज़ी में ख़ास आदत दो गम। आबदा परवीन खे ॾे तोड़े परॾे में केतिरा ई एवार्ड मिलिया, जिन में पाकिस्तान जो सभ खां वॾो एवार्ड निशान इम्तियाज़, तमग़ा इम्तियाज़, सितारा इम्तियाज़ ऐं हिलाल इम्तियाज़ मिलियल आहिनि। आबदा परवीन मौसीक़ी जी उहा राणी आहे जंहिंजे आवाज़ मां रब जो नूर लहंदो आहे ऐं जंहिंजे हर कलाम सां दिलि नचंदी आहे। हुन जी हर हिकु नज़र ज़िलज़िला ज़िलज़िला, हुन जो ताबे निगाह फैसला फैसला, रश के बख्ते से या रश के तारीक शब। आबदा परवीन खे सूफ़ी राग जी मलिका बि चयो वेंदो आहे। आबदा सभ खां वधीक मुआवज़ो वठण वारी रागी आहे। मैं सूफ़ी हूँ सरमस्ता, मेरा कौन पे
छाने रास्ता मैं सूफी हूँ सरमौस्ता सरमौस्ता। आबदा परवीन पंहिंजे शर्मीले शख़्सियत जे करे इंटरव्यूज़ ऐं टेलीविज़न ते घटि ई नज़र ईंदी आहे। ॻाइण ज़रिए सूफ़ी कलामनि खे फैलाइण जी ॻाल्हि कजे थी त शायदि पूरे बर सगीर में आबदा परवीन खां वॾो को बि नालो न हुजे। तेरे बस में कुछ भी नहीं